बावाज़ बुलंद सलात मदीने वाले से। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्नह सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। यक ज़ुबाती मदीने वाले साईं ते सलात सलाम पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना व तबीबिना महबूबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह तबारक व तआला जा लख एहसान जंहिं रब्बे ज़ुल जलाल अॼु असांखे पंहिंजे मुर्शिद जे आस्थाने ते आंदो आहे। अल्लाह करीम जा एहसान आहिनि जंहिं रब्बे ज़ुल जलाल अॼु असांखे पंहिंजे मुर्शिद हादी जो दीदार करण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। अल्लाह जे दर दुआ आहे, आया ख़ाली झोल खणी आहियूं। अल्लाह जे दर दुआ आहे त हितां वापसि मोटूं त मुर्शिदनि जी निगाह करम सां झोल भरे पोइ वापसि मोटी वञूं। दोस्तान मोहतरम, खिताब, तकरीर, वाइज़, नसीहत असांजा मुर्शिद करीम कंदा। असांजो कम आहे त पंहिंजे पीर जी तारीफ़ कयूं। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। दोस्तान मोहतरम, मदीने वारे साईं फरमायो, हज़रत अबू हुरैरा रिवायत तो करे त महबूबन करीमन फरमायो त मुंहिंजी उम्मत जा ॿ बान्हा, हिकिड़ो गुनहगार आ के अल्लाह जे वली सां मुहब्बत रखे थो। उहो बानो, उहो मुरीद पंहिंजे मुर्शिद सां मुहब्बत रखे थो। मुर्शिद ओलह में हुजे, मुरीद ओभर में हुजे, मुर्शिद मशरिक में हुजे, मुरीद मगरिब में हुजे, क़यामत जे ॾींहुं अल्लाह ॿिन्हिनि खे गॾु उथारींदो। गुनहगार बानड़ो अर्ज कंदो, ए मुंहिंजा मौला, मां त गुनहगार आहियां, जिंदगी में नाफरमानियूं कयूं, बदकारियूं कयूं, गुनाह कया, अॼु अल्लाह जे वलीअ सां गॾु उथारी थो। अल्लाह फरमाईंदो, बान्हा दुनिया में मुंहिंजे वली सां मुहब्बत रखंदो हुए, अॼु मां हुन जो सिलो तोखे अल्लाह जे वलीअ सां गॾु उथारियां थो। अल्हम्दुलिल्लाह, असां करमी बि सुहिणे दिलबर सां मुहब्बत रखूं था। जोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमायो, या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना। ध्यान मुॾे कजो। अल्लाह तो फरमाए, ए नफ्स मुतमइन्ना। इहो नफ्स मुतमइन्ना अल्लाह जो फैज़ फ्यूज़ात रब्बानीअ खे समेटण वारो नफ्स आ। मदीने वारे साईं जो फैज़ हासिल करण वारो नफ्स आ। जेॾीमहिल बानो इबादत कंदे कंदे, रियाज़त कंदे कंदे, हुस्न इखलाक सां, हुस्न अमाल सां बानो सालिहत जे मकाम ते कदम रखंदो आ, ओॾी महिल अल्लाह जी मेहरबानी उन बाने ते थींदी आ। उहो बानो अल्लाह जो अहिड़ो त कुर्ब वारो थी वेंदो आ जो रब उनखे कुर्ब ते कुर्ब इलाही में फना करे छॾींदो आहे। केॾी महिल बानो मां अल्लाह जे मकाम ते नज़र ईंदो आ, केॾी महिल अल्लाह जे मकाम ते नज़र ईंदो आ। जेॾी महिल इहे मकाम गॾिजी वेंदा आहिनि, बानो मरजुल बहरैन बणिजी वेंदो आ। निगाह खणी उन हस्ती खे ॾिस त महबूब इलाही जो फैज़ नज़र अचे, मिठे पीर जो समंदर नज़र ईंदो आ, इश्क नज़र ईंदो आ। इहे सभु मकाम गॾिजी वञनि, उन वक़्तु मुंहिंजो मुर्शिद दिलबर साईं नज़र ईंदो आ। मदीने वारे साईं फरमायो, अल्लाह जो बानो अल्लाह जी इबादत कंदे कंदे रब जो महबूब बणिजी वेंदो आ। पोइ अल्लाह फरमाईंदो आ, ओ मुंहिंजा बान्हा, मुंहिंजो महबूब ही मां रब थो ऐलान कयां, जेको तूं सां दुश्मनी रखंदो, मां अल्लाह उन जो दुश्मन बणिजी वेंदसि।
जेमल बानो इबादत कंदो आ कंदे कंदे वो अल्लाह जो एड़ो त महबूब बनजी विंदो आ उन जा हथ अल्लाह जो नूर बनजी विंदा आहिनि पो वेठो परे हुजे पानड़ो हितां सॾ करे मुरीद सॾ करे त मुर्शिद ॿुधी वठंदो आहे असां जो मुर्शिद त अल्लाह असां खे चूंडे ॾिनो आहे अॼु को आलिमा तसव्वुफ ना है फकीरी ना है को सूफिया फकीरा त इल्म ना है इमाम मालिक तो फरमाए मन तफक्कह वलम यतसव्वफ फकत तफस्सक जे फिक्र सिखी आलिम थियो आ पर फकीर न थियो पंहिंजे मुर्शिद जे अॻियां न झुकियो आ उहो गुनहगार थी वियो हलियो ऐं जेको सूफी थियो के सूफी थियो जियां अॼुकल्ह जा सूफी पाण खे सॾाईंदा त आहियूं न आहियूं असां आहियूं इमाम मालिक तो फरमाए उहो रस्ते खां गुमराह थी वियो हलियो पर जंहिं इल्म सिखियो जंहिं तसव्वुफ सिखी जंहिं मुर्शिद हासिल कयो फ़क़त तहक़्क़क़ उहो हक़ वारो इंसान आहे ऐं इहे ॿई शयूं इल्म ॾिसो त मुंहिंजे मुर्शिद में तसव्वुफ ॾिसो त मुंहिंजे मुर्शिद में आहे ओ सुहिणीअ सूरत वारा नूरानी चेहरे वारा ॾिनो शान आहे रब तोखे तुंहिंजा सिंध सॼीअ में नारा जोर सां चओ सुभान अल्लाह ओ तुंहिंजो नालो करम आ अल्लाह जो तुंहिंजो लक़ब आ दिलबर दिलियुन जो अबू अली कुनियत वारा नूरानी चेहरे वारा ॾिनो शान आहे रब तोखे तुंहिंजा सिंध सॼीअ में नारा असां करमी भाग वारा आहियूं जो असांखे अहिड़ो मुर्शिद मिलियो आहे मुझे चवण ताने अल्लाह ताला पानी बारगाह इलाही में क़बूल ऐं मंजूर